नाज़रीन, जेकबाबाद जे वार्ड नंबर 11 में काउंसलर पारां सफ़ाई जी मुहिम जो आगाज़ किया वियो आहे। पेश आहे नवाब अली लांगा जी हीअ रिपोर्ट। असां वार्ड नंबर 11 में मौजूद हूँ, जिते वार्ड नंबर 11 के काउंसलर मोहतरम दिलमुराद लाशारी पारां हफ़्ता सफ़ाई मुहिम जो आगाज़ कयो वियो आहे। अचो त सड़े ॻाल्हि ॿोल कंदासीं त उहो कहिड़े जज़्बे सां अॼु असां हफ़्ता सफ़ाई जो मुहिम जो आगाज़ करे रहिया आहियूं। वार्ड 11 जो मां काउंसलर आहियां। पाकिस्तान पीपल्स पार्टी जी टिकट ते मां खटे करे अॼु असांखे जेके पाड़े वारनि ऐं वार्ड जे माण्हुनि वोट ॾिना ऐं असांजो ई फ़र्ज़ु आहे त असां पंहिंजे वार्ड खे तमामु हिकिड़ो मॉडल वार्ड कयूं। सफ़ाई सिर्फ़ु ईमान न ऐं हर बीमारियुनि जो जेको जड़ आहे। जॾहिं सफ़ाई हूंदी त बीमारियुनि खां बि असां बची सघूं था। ऐं पंहिंजे पाड़े में जेकॾहिं असांजे पाड़े में जेकॾहिं को माण्हू ॿियो को अची वेंदो त चवंदो यार हीउ कंहिंजो पाड़ो आहे, हीउ कंहिंजो वार्ड आहे, पोइ उन में ई असांजी हिकिड़ी हौसला अफ़ज़ा बि थींदी आहे। ऐं म्युनिसिपल कमेटी जो अमलो असां सां मुकमल तावन करे थो। ख़ासि जेको आहे मीर ग़ुलाम अब्बास ख़ान जखणी साहिबु आहे, उहो असां सां तावन करे थो ऐं उन जो ई जेके हुकुम तहत असां जेको पंहिंजे वार्ड में कमु करे रहिया आहियूं। ऐं इंशाअल्लाह असां पंहिंजे हफ़्ता अॼु असां पाण ई जेको आहे ॿुहारी खणी करे पंहिंजे वार्ड में असां सफ़ाई जो कमु शुरू कयो आहे। वार्ड नंबर 11 जे काउंसलर मोहतरम दिलमुराद जो लाशारी जो ॻाल्हियूं ॿुधी उन्हनि जो इहो ई चवणो त मां 31 जेके वार्ड आहिनि उन्हनि जे सभिनीनि काउंसलरनि खे इहो पैगाम ॾियां थो त पंहिंजे मोहल्लनि में पंहिंजे वार्डनि में सफ़ाई कराइनि। सफ़ाई हिकु ईमान आहे। अॻे जेको आहे रमज़ान शरीफ़ अचण वारो आहे, जीअं रोज़ेदारनि खे का तकलीफ़ न थिए। कैमरा टीम सां गॾु नवाब अली लांगा।